जी नाज़रीन, हाज़िर आहियूं नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां। रतोदर खां इरफान हैदर अब्बासी जी रिपोर्ट ॾींदा रहूं था। रतोदर में जमायत अहले सुन्नत सिंध जे अॻुवान सैयद मुज़फ़र अली शाह प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त रतोदर में टूल प्लाज़ा लॻ मुंहिंजो होटल आहे, जिते 25 सेप्टेम्बर बरोज़ छंछर जे ॾींहुं पुलिस एहलकारनि बिलावल बोज़दार ऐं ॿ ॿिया पुलिस मोबाइल में पुलिस वर्दी पहिरे आया ऐं मूंखां भतो घुरियो। न ॾियण जी सूरत में मूंखे धमकियूं ॾियण लॻा ऐं काल्ह सुबुह सवेर नादर शाह मोहल्ले में मूं ते हमलो पिणु कयो, जंहिंजी शिकायत मूं SSP लाड़काणो सां पिणु कई आहे। जंहिं ते SSP लाड़काणो FIR दाख़िल करण जो हुकुम ॾिनो ऐं इंक्वायरी करण लाइ पिणु चयो, जंहिं बाद पुलिस ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार पिणु कयो आहे ऐं हिकिड़ो अञा आज़ादु आहे। जवाबदार FIR ऐं इंक्वायरी तां हथु खणण लाइ धमकाए रहिया आहिनि। मां SSP लाड़काणो ऐं ॿियनि आला अमलदारनि खां मुतालबो कयां थो त मूं ते हमलो कंदड़ ऐं धमकियूं ॾींदड़ जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। उहे अवाम जो अमुन तबाह करे रहियूं आहिनि। असां चोरनि सां मुंहुं ॾियूं या बिलावल बोज़दार जहिड़नि पुलिस एहलकारनि सां मुंहुं ॾियूं जेके ॾींहं ॾिठे जो अची करे माण्हुनि जे धंधनि कारोबारनि ते अची करे भतो घुरी रहिया आहिनि। ऐं आला इदारनि खां गुज़ारिश थो कयां त मूंसां कयल नाइंसाफ़ीअ जो अज़ालो करे इन खे डिसमिस कयो वञे।